الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونؤمن به ونتوكل عليه. أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم. يا أيتها النفس المطمئنة ارجعي إلى ربك راضية مرضية فادخلي في عبادي وادخلي جنتي. عن أنس قال قال أبو بكر لعمر بعد وفاة رسول الله صلى الله عليه وسلم: انطلق بنا إلى أم أيمن نزورها كما كان رسول الله صلى الله عليه وسلم يزورها. فلما انتهينا إليها بكت فقال لها: ما يبكيك؟ أما تعلمين أن ما عند الله خير لرسول الله صلى الله عليه وسلم؟ فقالت: إني لا أبكي أني لا أعلم أن ما عند الله تعالى خير لرسول الله صلى الله عليه وسلم، ولكن أبكي أن الوحي قد انقطع من السماء فهيجتهما على البكاء فجعلا يبكيان معها. رواه مسلم. صدق الله مولانا العظيم وبلغنا رسوله النبي الكريم. काबिल सद एहतराम मुंहिंजा मोहतरम दोस्तों, बुजुर्गो, भाइरो, अल्लाह रब्बुल इज़्ज़त जलाल जो करम आहे, एहसान आहे जे अल्लाह से असांखे ज़िंदगी जहिड़ी अज़ीम नेमत नसीब फरमाई ऐं उन खां बाद में अल्लाह रब्बुल इज़्ज़त जलाल सेहत जहिड़ी अज़ीम नेमत नसीब फरमाई। कायनात जे अंदर इंसान के जिंदगी जो कदर ना है, उहे इहो सम्झनि था त शायद असांजी ज़िंदगी सिर्फ़ माल कमाइण जे लाइ आहे, पंहिंजे घर ठाहिण जे लाइ आहे, या नौकरियूं करण जे लाइ आहे। जीअं कल्ह चोनी जेको आहे टेस्ट थी मास्तरीअ जी, उन में जेके मास्तर कामयाब थिया, नौजवान मास्तर, प्राइवेट टीचर, PhD में जेके कामयाब थिया या GST में, त उहे कामयाब थियण खां बाद में उन्हनि जा दोस्त, अहबाब, रिश्तेदार, चङा भला दीनदार उन्हनि खे मुबारकबादूं पिया ॾियनि। बाबा तव्हांखे लखे लखे मुबारक हुजनि जो तव्हां माल कमाइण जो ज़रियो या माल कमाइण वारो जेको मक़सदु हुयो उहो हासिल करे वरितो। माना ज़िंदगी भर अव्हांखे गवर्नमेंट जा बधा पैसा मिलंदा, तव्हां नौकिरी कयो या न कयो। त अहिड़े नमूने सां अव्हां ॾिसंदा त जेकॾहिं दुनिया जी ज़िंदगी जी को माण्हू कामयाबी हासिल करे वठंदो हो त उनखे इंसान कामयाबी जो ज़रियो सम्झे थो ऐं सम्झे थो त इहा वॾे में वॾी कामयाबी आहे जो उनखे इनकम अचणु शुरू थी वई, गवर्नमेंट जी जॉब उनखे मिली वई, नौकिरी मिली वई, उनजो कारोबार लॻी वियो, उनजो दुकान बची पियो, साईं उनजो कमु हली पियो। इन जे अंदरि इंसान ख़ुशि थींदो आहे, मुबारकबादूं ॾींदो आहे ऐं उन्हनि खे जेके उन्हनि जा रहनुमा रहबरिया जेके उन्हनि जा मददगार हूंदा आहिनि, उन ते माण्हू मिठाइयूं खणी वेंदो आहे। पर अफ़सोस तॾहिं थींदो आहे जॾहिं इहो ई इंसान अल्लाह रब्बुल जलाल जे दीन जे अंदरि अहिड़े क़िस्म जी ख़ुशी ऐं मुबारक जो इज़हार नाहे कंदो। चङा भला दीनदार अव्हां ॾिसो, अॻ में को हाफ़िज़ क़ुरान थींदो हुयो, सॼो ॻोठ जेको आहे ख़ुशीअ सां बहकी पवंदो हुयो, क़ुरान जो कारी थींदो हुयो, सभु हुन जा दोस्त अहबाब हुनखे मुबारकूं ॾींदा हुआ। आलिम थींदो हुयो, माण्हू हुन जे लाइ प्रोग्राम कंदा हुआ, ख़ुशीअ जो इज़हार कंदा हुआ, जलसा कंदा हुया। अॼु जेको आहे इंसान पंहिंजी औलाद जे शादीअ जे मौक़े ते, वलीमे जे मौक़े ते लखा रुपया भरे करे म्यूज़िकल शोज़ या अहिड़े क़िस्म जा प्रोग्राम हाल बुक करण जे लाइ त तयारु आहे, पर जेकॾहिं कंहिंजो बच्चो क़ुरान जो हाफ़िज़ थिए थो, क़ुरान जो कारी थिए थो, क़ुरान जो दीने मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो आलिम थिए थो, त उन में उनखे कंहिं बि क़िस्म जी ख़ुशी न आहे। ख़ुशी आहे त उनजो इज़हार न आहे। इहो ई वजह आहे जो सुभाणे अहिड़ो वक़्तु ईंदो जो बच्चा ॾिसंदा त असांखे नौकिरी मिले थी, पीउ माउ बि ख़ुशि थियनि था, पाड़े वारा ख़ुशि थियनि था, रिश्तेदार ख़ुशि थियनि था, रिश्ता उनखे मिलनि था जंहिंखे नौकिरी मिले थी। जंहिंखे नौकिरी न आहे उनखे को पंहिंजो रिश्तो ॾियण जे लाइ बि तयारु न आहे। ऐं जंहिं न्याणी खे नौकिरी आहे, पैसो आहे, उनखे इनकम आहे,
उन जे लाइ रिश्ते जा दरवाज़ा खोलिया था वञनि ऐं जंहिंखे इनकम ऐं पैसो न आहे, कमज़ोर आहे, भली घणी दीन वारो हुजे, अख़लाक वारो हुजे, त माण्हू उनखे रिश्ते जे मामले में, एतिराम जे मामले में उनखे कंहिं बि क़िस्म जो तवजो ॾियण जे लाइ तयारु न आहे। हालांकि दुनिया जे अंदरि को बि अफ़सर थी वञे, को टीचर थी वञे, को कंहिं बि महकमे जे अंदरि वॾो केतिरे बि वॾे ग्रेड जो अफ़सर थी वञे, पर इन ग्रेड जे करे क़यामत जे ॾींहुं उनखे इहा सहूलत मिले त बाबा तूं ठीकु आहे, तूं 17 ग्रेड जो ऑफिसर आहे, वञी करे 17 माण्हू जहन्नम मां कढी करे जन्नत में वञी मोकिल, पंहिंजा मिट माइट या रिश्तेदार दोस्त अहबाब कॾहिं बि न। अल्लाह तबारक व तआला इन हाफ़िज़ क़ुरान जे लाइ ऐलान फरमायो, फरमाई जंहिं क़ुरान जे हाफ़िज़ क़ुरान खे यादि कयो, अल्लाह पाक जे तरफ़ खां उनखे इहो इनाम मिलियल आहे। क़ुरान जे यादि करण जे करे क़यामत जे ॾींहुं 10 अहिड़ा उन जा तालुक वारा रिश्तेदार जंहिंजे मथां ईमान हुजे, उन्हनि जे मथां जहन्नम वाजिब थी चुको हुजे, पर अल्लाह जे क़ुरान जे हाफ़िज़ खे इहा अपॉर्चुनिटी हूंदी, सहूलत हूंदी त उहो अल्लाह पाक वटि उन्हनि जी सिफारिश करे, उन्हनि 10 ॼणनि खे इन क़ुरान जे हाफ़िज़ जे करे अल्लाह पाक जहन्नम मां कढी करे जन्नत जे अंदरि दाख़िला नसीब फरमाईंदो। अहिड़े नमूने सां क़ुरान जो जेको आलिम हुजे उन जे लाइ वरी अञा वधीक, पर इन जे तरफ़ मुआशरे जो तवजो कोन्हे, हिमत अफ़ज़ाई कोन्हे, ऐं हिमत अफ़ज़ाई न हूंदी त पोइ सुभाणे असांजो मुआशरो इन दुनिया माल जे पोयां, ढूंढ जे पोयां ईअं लॻी पवंदो जीअं असां मां लॻा पिया आहियूं। दुनिया वारा त पंहिंजी जाइ ते जेके दीनदार आहिनि, दीनदार बि माशाअल्लाह दुनिया जे ढूंढ जे पोयां ईअं मस्त लॻा पिया आहिनि जो उन्हनि खे इन शइ जो अहसासु न आहे त दुनिया जेका आहे अदुनिया सिजनुल मुमिन व जन्नतुल काफ़िर, दुनिया जेका आहे मोमिन जे लाइ क़ैद खानो आहे, जन्नत आहे, आसानी आहे, राहत आहे, मालदारी आहे, सुकून आहे, त उहो काफ़िर जे लाइ आहे। सो मुंहिंजा दोस्तो, मूं अव्हां जे साम्हूं क़ुरान पाक जी आयत तिलावत कयमि ऐं साहबा किराम जो हिकिड़ो वाक़ियो अव्हां जे साम्हूं अर्ज़ कयमि त हज़रत सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु जन हिक दफ़े सैयदना उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु जन खे फरमायो, जॾहिं रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी वफ़ात थी चुकी हुई, त फरमाईंदा हलो त हली करे उम्मे ऐमन रज़ी अल्लाह ताला अन्हा जे तरफ़ हलो, छो पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उन जी ज़ियारत करण फरमाईंदा। जॾहिं सैयदना अबू बकर ऐं सैयदना उमर रज़ी अल्लाह ताला अन्हुमा हज़रत उम्मे ऐमन वटि पहुता त उहा उन्हनि खे ॾिसी करे रोअण शुरू थी, त हुननि चयो त छाजे करे थी रोए? छा इन जे करे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुनिया जे अंदरि बहितर हुया आख़िरत जे अल्लाह वटि जे हुजण जे मुक़ाबले में? चई त न, बल्कि मूंखे इहा ख़बर आहे अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन दुनिया खां वधीक अल्लाह रब्बुल जलाल वटि रब जी बारगाह में ख़ुशि आहिनि, पंहिंजे मक़सद खे पहुता। अल्लाहुम्मा रफ़ीक़ल आला वारो साईं जन जी जेको इरादो ऐं साईं जन जी ख़्वाहिश उहा पूरी थी वई, रब जी उन्हनि खे मुलाक़ात नसीब थी वई। अल्लाह पाक जी मुलाक़ात खां अलावा काइनात जे सरदार मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे लाइ ॿी कहिड़ी ख़ुशी थी सघे थी? उम्मे ऐमन फरमाए थी, फरमाई त मां पंहिंजे हबीब जे ख़ुशीअ जे अंदरि ख़ुशि आहियां, मुंहिंजो हबीब अल्लाह पाक सां मुलाक़ात जे अंदरि ख़ुशि हुयो, अल्लाह पाक सां मुलाक़ात थी वई। उम्मे ऐमन पंहिंजे ख़्वाहिशुनि खे, पंहिंजे इन अल्लाह जे हबीब जी ज़ियारतुनि खे मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी ख़्वाहिश जे मथां, साईं जन जे सिद्ध जे मथां, इरादे जे मथां, ख़ुशीअ जे मथां क़ुर्बान करण जे लाइ तयारु आहे। भला पोइ छो थी रोई? उम्मे ऐमन फरमायो, मां रोवां इन जे करे थी त जॾहिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हूंदा त उन वक़्त में अल्लाह तबारक व तआला खे को हुकुम जारी करणो हूंदो हुयो त उहो हलंदो हुयो। उहो हुकुम अल्लाह पाक मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे ज़रिए सां जारी करणु फरमाईंदो हुयो। जॾहिं अल्लाह जा हबीब इन दुनिया खे छॾे विया, वहीअ जो सिलसिलो मुनक़ता थी वियो। जॾहिं वही जो सिलसिलो मुनक़ता थी वियो, अल्लाह पाक जे तरफ़ खां जेको असांजे तरफ़ हिदायत जो, नूरानियत जो रस्तो ऐं रब सां ॻाल्हाइण जो जेको ज़रियो हुयो, उहो ॼण त हिकिड़ो मुनक़ता थी वियो। इन वहीअ जे मुनक़ता थियण ते मां उम्मे ऐमन रोवां थी, मूंखे इन ते ॾुख आहे, वरना अल्लाह जे हबीब मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी अल्लाह पाक सां मुलाक़ात ते मूंखे ॾुख न आहे। लिहाज़ा इन ई मुनासिबत सां मां अर्ज़ कंदुसि
असांजे पंहिंजे प्यारे उस्ताद हज़रत साईं मरहूम क़ारी मोहम्मद आलिम अब्बासी कम्बर वारा रहमतुल्लाहि ताला अलैहि जेके 25 सितंबर छंछर जे ॾींहुं मंझंदि जे टाइम ते अल्लाह खे प्यारा थी विया लाड़काणे जे अस्पताल में 17 सफ़र मुज़फ़र 1443 हिजरी ऐं हज़रत उस्ताद रहमतुल्लाह अलैहि क़ुरान मुक़द्दस की उहा ख़िदमत कई। पाण त हाफ़िज़ क़ुरान हुया ही हुया, पाण त क़ुरान जा कारी हुया ही हुया, पर क़ुरान जे कारिन जा भी उस्ताद हुया। क़ुरान सां असांजी जी एॾी निस्बत, एतिरो ताल्लुक़ जो एतिरो क़ुरान पढ़ंदे असां कंहिंखे बि न ॾिठोसीं जेतिरो साईं जन पंहिंजी हयाती मुबारक जे अंदरि क़ुरान पढ़ंदा हुया। ऐं क़ुरान ज़ौफ़ जे बावजूद, अल्लाह पाक जे क़ुरान जो एतिरो अदब ऐं एहतराम ज़ौफ़ जे बावजूद, ऐं कुझु साईं जन खे कमज़ोरी जे करे आख़िरी उमिरि में ॾंद न हुजण जे बावजूद बि साईं जन क़ुरान पाक जे हिक हिक हर्फ़ जी अदायगी जे अंदरि एतिरो एतमाम कंदा हुया जो का कसर न छॾींदा हुया, जो अल्लाह पाक जे क़ुरान जे हर्फ़ जे इन मख़रज जी अदायगी जे अंदरि का बि थोरी बि का कमज़ोरी हुजे, एतिरो क़ुरान पाक जे अदायगी जो ख़्यालु रखंदा हुया। अल्लाह तबारक व तआला पंहिंजी ज़िंदगी में उन्हनि खां क़ुरान जो कमु वरितो ऐं क़ुरान जी उन्हनि उहा ख़िदमत करे ॾेखारी जो दुनिया जे अंदरि अहिड़ो मिसाल, दुनिया में त मिसाल पंहिंजी जाइ ते, पर असांजे इलाइक़नि में अहिड़ा मिसाल मिलण जेके मुश्किल आहिनि। असां वटि हाफ़िज़ आहिनि, कारी आहिनि, पर उहे सुन्नतुनि जो ख़्यालु रखनि ऐं क़ुरान पाक जी अदायगी जो उन ते अमल जो ख़्यालु रखनि, एतिरो तमामु घटि आहे। इल्ला माशाअल्लाह जंहिं हबीब जे मथां क़ुरान नाज़िल थियो उन जी सुन्नत जो ख़्यालु हमेशह उस्ताद मुहतरम रहमतुल्लाह अलैहि जन जे मथे मुबारक ते मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत वारी दस्तार मुबारक हूंदी हुई। अॼु असां वटि कारी साहब हज़रात किथे था ॿुधूं, असां नमाज़ ई अहिड़े नमूने सां अदा था कयूं जो बसि ॼण त हिकिड़ो थोरो लहे फ़र्ज़ अदा कयो, बाक़ी त अल्लाह ला ख़ैर। सो बहरहाल दुआउनि जी दरख़्वास्त आहे असांजे उस्ताद मरहूम हज़रत साईं क़ारी साहब मोहम्मद आलिम अब्बासी साहब नव्वर अल्लाहु मरक़दहू कम्बर वारनि जे लाइ तव्हां बि दुआऊं घुरो, असां बि उन्हनि जे लाइ दुआ घुरायूं। ऐं ख़ुसूसन कई साल साईं जन बिस्तर आलालत ते रहिया, उन्हनि जा फ़र्ज़ंद अर्जुमंद हज़रत मौलाना क़ारी अब्दुल अज़ीज़ अब्बासी साहब, हज़रत मौलाना क़ारी अब्दुल हकीम अब्बासी साहब ऐं बिलख़ुसूस असांजे दोस्त हज़रत क़ारी अब्दुल हफ़ीज़ अब्बासी साहब ऐं उन खां अलावा ॿियनि फ़र्ज़ंदनि बि उन्हनि जी ख़िदमत कई, जेके लवाहिकीन उन्हनि जा रिश्तेदार ऐं जेके ग़म कंदड़ आहिनि उन्हनि जे ग़म में शरीक आहियूं बराबरि सां। ऐं इन रिवायत रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन हज़रत अबू बकर रज़ी अल्लाह तआला अन्हु वारनि जे वाक़े मां, हज़रत उम्मे ऐमन वारे वाक़े मां इहो सबक़ अर्ज़ु करणु चाहियां पियो, ख़ुसूसन उन्हनि वारसनि जे लाइ, लवाहिकीन जे लाइ जेके अञा ताईं ग़म में वरितल आहिनि। ॻाल्हि आहे त इहो अल्लाह तबारक व तआला जो फ़ैसिलो हुयो ऐं इहो फ़ैसिलो इन ई वक़्तु थियणो हुयो। इन रब जे फ़ैसिले ते राज़ी थियणु घुरिजे। हा, एतिरो ज़रूरु आहे जीअं अम्मा उम्मे ऐमन रज़ी अल्लाह तआला अन्हा मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे इन वहीअ जे इन्क़िता जे करे ग़मगीन हुई, असां बि ग़मगीन आहियूं जो साईं जन जूं दुआऊं ऐं साईं जन जो फैज़ असांखां मुनक़ता थी वियो, साईं जन जी रहमत, साईं जन जी शफ़क़त वारी शख़्सियत असांखां जुदा थी वई। पर अल्लाह तबारक व तआला जे फ़ैसिले ते जॾहिं इंसानु राज़ी थींदो ऐं दिलि सां ख़ुशीअ सां राज़ी थींदो ऐं सब्र जे अंदरि उहो इंतिहा कंदो, अल्लाह तबारक व तआला उनजो लाज़मी अजुर ऐं उनजो बदिलो अल्लाह पाक ज़रूरु इनायत फरमाईंदो। इन में कंहिं बि क़िस्म जो शक ऐं शुबो न आहे जो अल्लाह पाक पंहिंजे क़ुरान वारनि खे ऐं पंहिंजे इल्म वारनि खे रब साईं जन्नत जा जेके आहिनि दर्जा नसीब न फरमाए, जिन दुनिया जे अंदरि ई पंहिंजी ज़िंदगी जन्नत बणाए छॾी हुई त वफ़ात खां बाद में ऐं इन दुनिया खां वञण खां बाद में अल्लाह तबारक व तआला उन्हनि खे त यकीनन जेको आहे जन्नत जे मर्तबे ऐं जन्नत जे आला दर्जनि सां रब साईं सरफराज़ करणु फरमाए। त मूं अर्ज़ु कयुमि रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे ॿिन्ही सहाबनि, असां बि जेके शागिर्द आहियूं उन्हनि जे लाइ बि इन हदीस पाक जे अंदरि सबक़ लिखियलु आहे। मिशकात शरीफ़ जी हदीस आहे त जेके बि हज़रत साईं जन जा औलाद आहे, फ़र्ज़ंद आहिनि, न्याणियूं आहिनि,
या उन्हनि जा जेके बि लवाहिकीन आहिनि, शागिर्द आहिनि, ख़ुसूसन रूहानी फर्ज़ंद आहिनि, उन्हनि खे इन ॻाल्हि जी तकलीफ़ त ज़रूरु आहे त संजन जी शख़्सियत असां खां जुदा थी वई, पर अल्लाह पाक जे फ़ैसिले जे तहत इन ॻाल्हि ते वरी ख़ुशी हुजणु घुरिजे जो आख़िरी वक़्त में संजन जे मथां आज़माइश हुई। इन्हनि आज़माइशुनि जे करे रब जेके गुनाह, तकलीफ़ूं या दुनिया जे अंदरि जेके बि इंसान खां ख़तम थियनि थियूं, रब उहे सभु ख़तम करे, छाणे करे, अल्लाह पाक फ़रिश्तनि वांगुरु पाक ऐं साफ़ करे रब साईं पाण ते घुरायो। जीअं चवंदड़नि चयो, जॾहिं साईं जो रूह परवाज़ थी वियो त उन वक़्त में अस्पताल जे अंदरि अहिड़ी ताजीब क़िस्म जी ख़ुशबू महकजी पई ऐं फैलिजी वई जो माण्हू हैरान हुया त इहा ख़ुशबू अचे किथां। ऐं जॾहिं वरी उन खां बाद में गमगीन उन जा शागिर्द, क़ुरान जा क़ारी, क़ुरान जा आलिम, अल्लाह जा वली, हज़रत साईं देर वारनि जहिड़ा, हज़रत साईं हालजी वारनि जहिड़ा, ऐं वरी फर्ज़ंद अर्जुमन जेके ॾींहं राति क़ुरान पाक जी ख़िदमत में मशगूल ऐं क़ुरान जी महिनत में मशगूल, जॾहिं उहे अहिड़ा उन्हनि जा लवाहिकीन हुजनि त पोइ इन्हनि जे कामयाबी जे अंदरि ऐं इन्हनि जे दर्जात जी बुलंदी जे अंदरि त कंहिं बि क़िस्म जो शक थियण ई न घुरिजे। यकीनन जन्नती, यकीनन दर्जात जी बुलंदी। हदीस पाक में चए थो न, औलाद जे नेक छॾी उहा औलाद नेक अमल करे थी, क़ुरान पढ़े थी, नमाज़ पढ़े थी, दुआऊं घुरे थी, अल्लाह पाक उन जो अजर उन औलाद खे बि नसीब फरमाए थो। ऐं वालिदैन जंहिं पंहिंजी औलाद खे अहिड़ो नेक ऐं साले मुतक़ी बणायो, इन वालिदैन खे अल्लाह पाक उन जो अजर ज़रूरु अता थो फरमाए। सो मुंहिंजा दोस्तो, ज़िंदगी फ़ना आहे, अल्लाह तबारक व तआला जे तरफ़ हर इंसान खे वञिणो आहे। अॼु जेके असांजा वॾा हुया के रस्ते में वञनि था, सुभाणे असां बि ईंदासीं। मुमकिन आहे वॾनि खां अॻु में बि असां हलिया वञूं, उन आख़िरत जी ज़िंदगी जी तयारी ईअं करे वञूं जीअं असांजी उस्ताद रहमतुल्लाह अलैह सॼी ज़िंदगी फ़राइज़ त पंहिंजी जाइ ते, सुन्नतुनि जी अदायगी जे अंदरि बि कंहिं बि क़िस्म जी कसर न छॾी। मूं वटि लफ़्ज़ कोन्हनि जो मां संजन जे लाइ संजन जी शख़्सियत खे बयानु करे सघां, या जेके उन्हनि जा लवाहिकीन जेके ग़म जे अंदरि आहिनि उन जे ग़म खे मां हल्को करे सघां। सिर्फ़ दुआउनि जी दरख़्वास्त आहे, असां बि गुनाहगार आहियूं। अल्लाह पाक खां दुआ आहे त अल्लाह पाक असां सभिनीनि जी आख़िरत मौत रब साईं शहादत वारो मौत लिखण फरमाए। ऐं जॾहिं बि रब साईं हिन दुनिया तां रेलत कराए, ईअं उस्ताद मरहूम रहमतुल्लाह अलैह वांगुरु ज़बान ते ज़िक्र रबी जारी हुजे, दुरूद शरीफ़ जारी हुजे, कलमे शरीफ़ सां मौत थिए। कलमे सां मौत जो फ़ाइदो इहो जो यकीनन अल्लाह तबारक व तआला इन खे जन्नत जी दाख़िला जी ज़मानत ऐं टिकट रब साईं ज़िंदगी में ॾियण जो फरमाए। अल्लाह पाक खां दुआ आहे अल्लाह साईं असांखे अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। व आख़िर दावाना